अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां ककड़ा मां ख़बर शेयर कंदा। ककड़ अॻूणो वॾो वज़ीर ऐं PTI अॻवान लियाकत जतोई ककड़ पहुतो। बाईपास मेन रोड इंडस हाईवे ते PTI कारकुननि डॉक्टर अली हसन बबर, रईस इमदाद खान लगारी, हाफ़िज़ मोहम्मद बच्चल, मोर खान ब्रोई, नवाब खान ब्रोई, मंजूर पंवर, लियाकत कमरानी ऐं ॿियनि पारां शानदार इस्तक़बाल ऐं गुलनि जी वर्खा कई वई। PP वारा वॾा सौदागर आहिनि। उन्हनि दांधली ज़रिए इक़्तिदार माणियो आहे। सीटूं छॾण या इस्तीफ़ा ॾियण जो सवाल ई पैदा नथो थिए। उन्हनि जे खाइण जो मुआशी उतां आहे। PDM वारा पाण में ई नथा ठहनि। हुकूमत किराइण हुन जे वस जी ॻाल्हि नाहे। हिन साल ई हुननि खां अवाम जो खाधल पैसो वापसि कराईंदासीं। बिलावल भुट्टो लाइ सिर्फ़ु इहो ई चवंदुसि त मोहतरमा हुजे हा त उहा सियासत न हुजे हा। लियाकत जतोई जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।